धाड़ेल राज बरक़रार आहे। ख़ासि तौर ते सिंध जो ही जेकी पट्टी आहे शिकारपुर, कंदकोट, कशमोर, जैकमाबाद, सखर, घोटकी, इन में तमामु वॾियूं तेज़ी सां धाड़ेल कार्रवायूं करे रहिया आहिनि। पुलिस उन्हनि ॾाढो बेवस हिन वक़्त ताईं असांखे नज़र अची रही आहे। पुलिस जूं दावाऊं आहिनि त धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन जारी आहे। धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु हिकु तरफ़ ऑपरेशन हलंदड़ हुजे ऐं उहे धाड़ेल वरी निकिरी अचे, हमला बि कनि, माण्हू अगवा बि कनि, वीडियो बि वायरल कनि, माण्हुनि खे गोलियूं भणनि ऐं उहे वीडियो बि माइटनि ताईं, वारसनि ताईं उहे पहुचाइनि। इन खां वधीक ख़तरनाक ऐं ख़ौफ़नाक सूरत कहिड़ी थी सघे थी ऐं इन खां वधीक पुलिस जी नाअहली कहिड़ी थी सघे थी। DIG सखर, जंहिं वटि हिन वक़्तु लाड़काणे जी चार्ज आहे, खोसो साहब अब्दुल हमीद, त उन हिन वक़्तु ताईं उन जी कारकर्दगी इहा आहे त तेज़ी सां धाड़ेल पंहिंजूं कार्रवायूं कनि था, माण्हू मारे रहिया आहिनि, अगवा करे रहिया आहिनि। शिकारपुर जा हिन वक़्तु ताईं 11 माण्हू अगवा थी चुका आहिनि। उन खां अलावा कंदकोट जा फ़क़ति 20 माण्हू अगवा थियल आहिनि। मीरपुर असां अगरि घोटकी तरफ़ वञूं था त उते मीरपुर माथेले जे अंदरि 3 माण्हू धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। समूरे जे अगरि असां ठुल में वञूं था त उहो दुकानदार हिन वक़्तु ताईं बाज़ियाब न थियो आहे। ही जेके बि हेॾियूं सारियूं ख़बरूं ॾिसूं था, असांजी जेके अंग अखर साम्हूं अचनि था उहे त 40 अचनि था, पर अगरि अञा बि असां ॾिसूं था इन खे त 40 खां बि मथे अंग थी सघे थो। अगवा जेके थियल माण्हू आहिनि मुगवी धाड़ेल वॾी तादाद में मौजूदु आहिनि, जदीद हथियार उन वटि मौजूदु आहिनि। सरियाम पुलिस जी रिट, रियासत जी रिट खे चैलेंज कयूं बीठा आहिनि। हथियार उन वटि कीअं थो पहुचे, कीअं माण्हू होसि ताईं खणी था वञनि, कीअं इंटरनेट जी सहूलियत इस्तेमालु कनि था, वीडियो वायरल कीअं कनि था। हेॾी वॾी बजट, हेॾी वॾी पुलिस, ऐं उन बावजूद बि हिन वक़्तु ताईं को बि अहिड़ो वॾो ऑपरेशन नज़र न अचे जंहिंमें धाड़ेल। सो तंहिंजे करे जेके बिज़नेसमैन, डॉक्टर, इंजीनियर, उस्ताद, उन्हनि जी जेके इंतिहाई जेके आम शहरी आहिनि, असांजा दुकानदार, उहे सभु जा सभु ग़ैर महफ़ूज़ बणियल आहिनि। तमामु घणी परेशानी वारी सूरत हाल आहे। इन अहम मामले ते, इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे जॉइन कयो आहे सखर मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर साहिल जोगी, शिकारपुर मां ज़ाहिद नून KTN न्यूज़ जा सीनियर रिपोर्टर असां सां गॾु मौजूदु आहिनि। रशीद सूमरो कंदकोट मां रिपोर्टर असांजा मौजूदु आहिनि, जॾहिं त हाजी जावेद मेमून साहब सदर आहिनि सखर स्मॉल ट्रेडर्स जा, उहे उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। शहरियार महर पीपल्स पार्टीअ जा MNA आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे। जॾहिं त शबीर बेजराणी पीपल्स पार्टी जा MNA आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे। असां कोशिशि कंदासीं त अॼोके हिन प्रोग्राम में असीं ॿिया जेके पीपल्स पार्टी जा अॻुवान, उतां जा चूंडियल नुमाइंदा, पुलिस ऑफिसर्स, कोशिशि कयूं त उन्हनि खे वठूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघिजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति ज़ाहिद तव्हां खां था कयूं त हिन वक़्तु जेके शिकारपुर जे अंदरि केतिरो जेके मुगवीन उन्हनि जो अंग थी चुको आहे ऐं पुलिस कहिड़ो हिन वक़्तु ताईं नोटिस वरितो आहे? असलम हैदर, तमामु महिरबानी। मुसलसिल प्रोग्राम थिए पियो KTN न्यूज़ जे तरफ़ां माण्हुनि जी हमदर्दी ख़ातिर, माण्हू अॻुवा थियल हुजनि, उन खां वधीक का ॻाल्हि न हूंदी जंहिंजी ज़िंदगी क़ैद हुजे। त जेकॾहिं शिकारपुर ज़िले जो ज़िक्र कंदासीं त हिन वक़्तु जेके अंग अखर आहिनि उहे 11 माण्हू अॻुवा थियल आहिनि, ऐं जिन में 2 जो तालुक़ु लाचारी बिरादरी सां, 2 बिरोही बिरादरी सां तालुक़ु रखनि था पिया, ऐं उन खां सवाइ 1 सूमरो आहे, 3 पहोड़ आहिनि, 2 केठार आहिनि, 1 सोलंगी आहे रखण जो। ऐं सुबुह सां राति देरि तां झटपट जे रहवासी कंहिं फ़ोन कई त गोलो बिरादरी जो माण्हू आहे, उहो बि सखर खां वापसि आयो कि झटपट त शिकारपुर, सखर या जैकमाबाद अॻुवा थियल आहे। उहो 12 माण्हू किथे आहे इहो त अञा न ज़ाहिर आहे, पर हीअ सरकार पुलिस वटि रिकॉर्ड में बि शिकारपुर ज़िले जा 11 माण्हू अॻुवा थियल आहिनि भुंग ख़ातिर। पुलिस 11 माण्हुनि जा केस दाख़िल थियल आहिनि, उहे शिकारपुर ज़िले जी हदुनि में दाख़िल थियल आहिनि। नापरकोट ते दाख़िल थियल आहे तक़रीबन 5, 4 माण्हुनि जो रुस्तम थाणे ते दाख़िल थियल आहे, 2 माण्हुनि जो शिकारपुर शहर में जेको दाख़िल थियल आहे नीफजर थाणे ते, उहो 4 माण्हुनि जो दाख़िल थियल आहे, ऐं दखण थाणे ते हिकिड़े जो दाख़िल थियल आहे। केस दाख़िल थियल आहिनि, पर उहा जेका वापसी मगविन जी थिए पई, उहा जेकॾहिं राजनी तौर ते कोशिशि थिए थी धार ॻाल्हि आहे, बाक़ी पुलिस जे सतह ते अहिड़े क़िस्म जी का बि कार्रवाई नज़र कोन थी अचे पई जंहिंमें हीउ तासुर जुड़े त पुलिस मगवी बाज़ियाब कराए थी सघे थो। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, सॼो रिपोर्ट थिए थो त पुलिस डिॼी वई आहे, पुलिस सफ़ा ख़ामोश आहे, इन करे बि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई नथी करे। छो त कुझु ॾींहं अॻु जेका मंगनहार बिरादरी सां तालुक़ु रखे पियो धाड़ेल सदोरो नसीरानी, उन सिधो थो पोलियो वर्कर खे खणी इन करे उनखे खयो आहे त पुलिस मुंहिंजे घर ते चढ़ाई कई आहे, मूंखां मुंहिंजो घर ड्राही वई आहे,
ऐं नुक़सानु कयो अथई, उन करे माण्हू कयो आहे। थी सघे थो पुलिस मग़विन जी बाज़ियाबी लाइ इन करे बि कोशिशि न कंदी हुजे त धाड़ेलनि ते असां वरी जेकॾहिं ज़ोर रखंदासीं त वरी ॿिया माण्हू न खणी वञनि। मजमूई तौरु ॾिठो वञे त सिंधू दरिया, सरसब्ज़ दुनिया अंदरि जेके कैनाल इहे दरिया आहिनि उहे तफ़री गाह आहिनि, पर सिंधू दरिया जो सॼो पेट धाड़ेलनि जा आमाज गाह, हथियारनि जा अंबार, ईअं सम्झ त रत जो हिकिड़ो पसमंज़र ॾींदड़ इलाइक़ा ऐं पासारीदारी थी वियूं आहिनि। कश्मीर खां वठी शिकारपुर, कंदकोट, परीबर खां घोटकी, सखर पोइ हिते वञो त वरी परीबर खां खैरपुर, ओरीबर खां लाड़कानो, तव्हां त दादू ऐं दरिया जे छेड़ ताईं सिजावल ताईं 11-12 ज़िला अची था वञनि। तव्हां ॾिसंदव त सॼो सिंधू दरिया जो पेट जेके बि धाड़ेलनि जा आमाज गाह आहिनि उहे दरिया जे पेट में आहिनि। कराची जे इलाइक़े में, शहरी इलाइक़नि में हूंदा, पर हीउ सॼो दरिया जो पेट जंहिंमें माज़ी जी तारीख़ में 48-49 थाना रिथिया विया हुआ, त इन 90 वारे दौर में, शायदि 89 रुपए दौर में, त हिते थाननि खे असां मज़बूत कंदासीं। उहे थाना जेके ॾोहारनि जे ख़िलाफ़ क़दम कढा, पर हिन वक़्त ताईं इहे 49 थाना 12 ज़िलनि में हिकु बि अहिड़ो थानो एक्टिव कोन्हे को जिते पुलिस मौजूदु हुजे ऐं उन थाननि जो इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु हुजे, जिते रियासती रिट हुजे। उते थाना लिखत में आहिनि, ऑफिशियली तौर ते आहिनि, पर उहे थाना या त बंधनि ते वेठा आहिनि, या त कंहिं स्कूल में वेठा आहिनि, या आपाजी खाते जी कंहिं जॻह में वेठा आहिनि, पर उहे बि नाले मात्र वेठा आहिनि। मजमूई तौर जेको ज़िक्र कंदा था रहूं त पुलिस शिकारपुर ज़िले अंदरि त तमामु घणी डिॼी वई आहे। जॾहिं बि पुलिस ॾोहारनि जे ख़िलाफ़ क़दम खयो आहे त या त पुलिस जो नुक़सानु थियो आहे या एवज़ा भरिया अथऊं। थींदो ईअं आहे त जेकॾहिं को ॾोहारी मारिजी वञे थो पियो कंहिं भाॻे या पुलिस जे हथऊं, त सिधी सही निशानदी आहे त फलाणे पुलिस वारे फलाणे भाॻे मारियो आहे। उनजो कोई एवज़ो आहे उहो सिर्फ़ु हिकु भाॻे खां नथो वठी वञे, ॻोठ जा 4-5 जेकॾहिं माण्हू आहिनि त उन्हनि खां धार एवज़ो थो वरितो वञे। जेकॾहिं पुलिस जी टीम आहे त सभिनी पुलिस खां धार थो वरितो वञे। पर जेकॾहिं पुलिस अहलकार या भाॻियो मारिजी थो वञे त नामालूम या त केस दाख़िल थिए थो, पोइ उन जेकॾहिं को भाॻियो ॾाढो मुड़ुसु बि आहे त किथे जिरगो या फ़ैसिलो थिए थो त शक जे बुनियाद ते उन ॾोहारीअ मथां एवज़ो पवे थो जेको न हुजण जे बराबरि। मजमूई तौर ते जेको बि अज़ाब में आहे उहो आम माण्हू आहे, ग़रीब आहे, बेपहुच आहे, ऐं जेके अॻुवा बि थियनि था उहे बेपहुच आहिनि, कोई एॾे पैसे वारा कोन्हनि। जेके मां यारनि जो ज़िक्र करे आयुमि त उहे पोरियत आहिनि, को मिस्त्री आहे, को मज़दूर आहे, को हारी आहे, को हल्को फुल्को कारोबार करे सफ़र गुज़र कनि था पिया। हीअ तशदुद जी लहर इन सेंस में हिकु साम्हूं आई आहे त तव्हां ग़रीबनि ते तशदुद कयो त जीअं उनजी धां जेका आहे न उहा वॾो परलाव करे, जेको रियासत ते बि असरु विझे। ऐं बिल्कुलु ज़ाहिद, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। असां सां गॾु हाजी जावेद मेमून साहब सखर सिमाल ट्रेडर्स जा सदर बि मौजूदु आहिनि। जावेद साहब, अमन अमान जी इहा सूरत हाल आहे, ॾींहं ॾिठे जो फुरूं थियनि थियूं, धाड़ा अगवा थियनि था। जेको कारोबारी माण्हू आहे, दुकानदार आहे, वापारी आहे, उहो पाण खे केतिरो ग़ैर महफ़ूज़ सम्झे थो, ऐं उनजे लाइ तव्हांजो छा सिंध हुकूमत खां, पुलिस खां कहिड़ी तव्हांजो मुतालबो हूंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां बि इहे ई चऊं था, जेके हिन महिल हालात वञनि था सखर जा ख़ुसूसन, तव्हां ॾिसो कि रोज़ ॾींहं में चोरी चकारी जी, लूट मार जी वारदातूं ॾींहुं ब ॾींहुं रोज़ वधनि थियूं। ऐं जीअं कंदकोट, कश्मीर, लाड़काने जा हालात आहिनि, हिते बि इहा ई पोजीशन थींदी वञे थी। तंहिंजे करे असां हुकूमत सां इहा ई अपील कयूं था, पुलिस सां इहा ई अपील कयूं था कि बाबा हिन खे सखर शहर खे घटि में घटि हालात खे हिते बचाइण में अचे। इहे न थिए कि कंदकोट वारो सफ़ा, कश्मीर हाणे माण्हू निकिरणु बंदि करे छॾिया आहिनि। हुते जे हालात एॾा ख़राब थी विया आहिनि कि माण्हू निकिरनि नथा, सखर अचनि कोन था। कारोबार सफ़ा हितो सखर जो जेके कारोबार आहे उहे सखर असांजो हब आहे। हे हिते लाड़कानो, कंदकोट, कश्मीर, शिकारपुर, घोटकी, पन्नो, हितां जो सभु इंटीरियर सिंध हिते ईंदो आहे। मगर हे जहिड़ी पोजीशन वञे थी, हिते कोई माण्हू हिते अचण जे लाइ तयारु न आहे। हथा के पनवाकिल, घोटकी जा माण्हू बि नथा अचनि। रस्ते में लूट मार जी वारदातूं एॾी वधी वियूं आहिनि, चोरी चकारी ईअं सखर शहर में बि, इंटीरियर सखर शहर में बि एतिरियूं वधी वियूं आहिनि कि माण्हू तंगो परेशान थी विया आहिनि कि हाणे हे वक़्तु कहिड़ो अची वियो आहे। हे कोई कंदकोट या कश्मीर कान्हे, सखर शहर जे ज़िले खे बि ईअं करे छॾियो आहे। असां इहे चऊं था कि पुलिस खे घटि में घटि, रेंजर्स खे, हिते आला इदारनि खे इहे ई अपील कयूं था, सिंध हुकूमत सां इहे ई अपील कयूं था कि महिरबानी करे सखर शहर खे घटि में घटि महफ़ूज़ रखनि। हिन अलावा जेके शिकारपुर, कंदकोट जा जेके हितां जो बि हालात, जेके ॾींहुं ब ॾींहुं
मुगवी बाज़ियाब कराइनि था अलाह जे माना हे छाजे करे एॾी मतिलबु बदमनी वधी वई आहे हिनखे घटि में घटि कंट्रोल करण में अचे ऐं पुलिस पंहिंजी रिड दाख़िल करे ऐं हर तरीक़े सां हिनखे काबू में करणु घुरिजे। अच्छा साहिल सखर में इजलास बि थियनि था IG मुख़्तलिफ़ वज़ीर उते पहुचनि था इहे फ़ैसिला बि थिया दावाऊं बि थियूं त ऑपरेशन कयो वेंदो वॾो ऑपरेशन थींदो जेका धाड़ेलनि खे ख़तमु कयो वेंदो उन ऑपरेशन जी हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे पुलिस केतिरो तहरीक वठी सघी आहे मुगविन जी बाज़ियाबी लाइ? असल में ऑपरेशन जे हवाले सां इजलास बि थियनि था उन खां अलावा तस्वीरूं बि थियनि थियूं दावाऊं बि थियनि थियूं पर उन अमली तौर ते को बि खर्चेल कोन पियो निकिरे। सखर शिकारपुर भुटकी कश्मीर ई कच्छ जा जेके एरियाज़ आहिनि इहे मिलंदड़ आहिनि उन्हनि जी सरहदूं मिलंदड़ आहिनि। हिते गॾियल ऑपरेशन जे हवाले सां बि इजलास कोठाया विया त हिते वक़्तु सखर शिकारपुर कश्मीर भुटकी ऐं सखर में ऑपरेशन थींदा उहो बि अञा ऑपरेशन ॾिसण में कोन आयो। उन खां अलावा इहो बि तइ थियो त सिंध ऐं पंजाब जा जेके कचे वारा एरिया मिलंदड़ आहिनि उते गॾियल ऑपरेशन कयो वेंदो। हिते वक़्तु पंजाब में सिंध पुलिस पारां ऑपरेशन कयो वेंदो जंहिंमें रेंजर्स गॾु हूंदी। हाणे बि सिंध पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जे हवाले सां जेको गुज़िरियल 5-8 महीननि खां इहो सिलसिलो हलंदड़ आहे उहो बि नतीजो न आहे ॾिनो। नतीजो इहो निकितो आहे त वेझो माज़ी में अॻवान जूं वारदातूं वधी वयूं आहिनि बदमुल्की ॿाहिरि रखियल आहे। असां ॻाल्हियूं त कयूं था माण्हू अॻुवा था थियनि चोरियूं धाड़ा फुर वधी विया आहिनि पर उन जो सबबु छा आहे असां हुन ते सबबु ते ॻाल्हायूं ई कोन आहे। हाणे सखर जी असीं ॻाल्हि कंदासीं सखर जो बदनाम तरीन ऐं इनाम याफ़्ता वारी आहे कश्मीर उर्फ़ कच्ची जतोई उनजो पुलिस मोबाइल ते वीडियो वायरल थियो आहे टिकटॉक जो वीडियो वायरल थियो आहे ऐं टे ॾींहं अॻु में यासिर उर्फ़ कामात जतोई जेको इश्तिहारी ॾियारी आहे उनजो वीडियो पुलिस मोबाइल ते वायरल थियो आहे। सरकारी हथियार खणी फायरिंग करे थो ऐं ॿियो जेको सलाम असांजो असरानी बदनाम ठाहियल आहे उनजो वीडियो वायरल थिया आहिनि ऐं उन सभु भटे जूं पर्चियूं मोकिलियूं आहिनि। जावेद मेमन जेका ॻाल्हि कई त हिते त हाणे रोज़गार करण बि ॾाढो मुश्किल बणिजी वियो आहे त इहा हक़ीक़त छा आहे त पर्चियूं अचनि थियूं धाड़ेलनि जूं ऐं कारोबारी माण्हुनि खे आम दुकानदारनि खे हू वीचारा रोज़गार नथा करे सघनि। बचत शामियाणी में 5 लाख रुपया सलाम असराणी मुर्तज़ा चौहान खां जेको मेडिकल स्टोर जो मालिक आहे हुन खां पैसा घुरिया 5 लाख रुपया भत्तो 5 लाख रुपया भत्तो हुन ॾियण सां फायरिंग कई वई हुनजे घर जे दर खे दरनि खे ऐं उन खां अलावा केतिरी खे नुक़सानु पहुचायो वियो उहे असांखे हुननि वाइफ ॿुधाया। वाइफ जो सलाम असराणी चए थो त हिन दफ़े तव्हांजे घर ते हमिलो कयो आहे सिर्फ़ु दीवारनि खे ऐं भितनि खे ऐं दरनि खे नुक़सानु पहुचायो आहे। ईंदड़ दफ़े आउं तव्हांजे दुकान ते हमिलो कंदुसि तव्हांखे क़तलु कंदुसि तव्हां 5 लाख रुपया ॾियो 5 लाख रुपया ॾींदो तव्हांजी जान छुटंदी। इहे वाइस असां ॿुधी हैरान थी वियासीं त सखर जहिड़ो शहर सिंध जो 3 नंबर वॾो शहर जिते हर फोर्स मौजूदु आहे हर फोर्स जा इदारा मौजूदु आहिनि ऐं उनजा अफ़रान ऐं हेड वेठा आहिनि उन शहर जी हीअ हालत आहे जो हितां जा जेके दुकानदार आहिनि वापारी आहिनि उहे रोज़गार सिसत सां नथा करे सघनि त पोइ आम जेके ॻोठनि जा ॻोठ आहिनि या उनखां अलावा जेके ॿारनि जा इलाइक़ा आहिनि उते कहिड़ी सूरत हाल हूंदी ऐं हिन में ॾिसो न पुलिस जो ऐं उनखां अलावा धाड़ेलनि जो मुबैना यारानो साम्हूं थो अचे। पुलिस मोबाइलनि ते बदनाम वारी चढ़ी करे घुमनि था। कश्मीर जतोई जेको चए इनाम रखियल आहे उन जा वीडियो वायरल थिया आहिनि ऐं मोटरसाइकिलनि ते पचल शमियाणी शहरी इलाइक़ो आहे उते गश्त करे थो ताज़ा हुन जा फोटो वायरल थिया आहिनि वीडियो हुन जा वायरल थिया आहिनि। पुलिस चवे कोन थी पुलिस बेवस बणियल आहे पंहिंजी गाॾियूं जेके अचे उहे गाॾियुनि जे हवाले सां था। वॾी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि ताईं हथियार कीअं था पहुचनि। कश्मीर जो इलाइक़ो हुजे कच्छ हुजे शिकारपुर जो हुजे भुटकी जो हुजे खैरपुर जो हुजे सखर जो हुजे उन्हनि ताईं जदीद हथियार कीअं था पहुचनि। बिल्कुलु साहिब इंतहाई अहम सवाल आहे त इहे जदीद हथियार धाड़ेलनि वटि कीअं था पहुचनि। बिल्कुलु जी हा बिल्कुलु साहिल तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ त जदीद हथियार धाड़ेलनि वटि पहुचनि कीअं था धाड़ेल कार्रवायूं कीअं था कनि वापसि कीअं उनखे सेफ रस्तो मिले थो वापसि वञनि था। पुलिस जी नाइली नाज़रीन तमामु वॾी अहम ख़तरनाक क़िस्म जी हुननि जो अंदाज़ आहे। हू पुलिस धाड़ेलनि लाइ ख़तरनाक बणिजण लाइ तयारु कोन्हे को आम माण्हुनि लाइ त हू तमामु वॾी तेज़ बि हूंदी आहे ख़तरनाक बि हूंदी आहे
ग़रीब मिसकीन माण्हू खे ॿधंदे उन खे देरि न कंदी आहे। पर ही हाल आहे DIG सखर जो, SSP शिकारपुर, SSP कश्मीर, उन जो ई हाल आहे। SSP कश्मीर असां सां हमेशह प्रोग्राम में तय कंदो आहे, अॼु बि डॉक्टर इमरान SSP तय कयो त हू अची हिन जेके बि कंदकोट मां माण्हू अगवा थिया आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधाईंदो त पुलिस कहिड़ो तहरीक वरितो आहे, केतिरनि जेके धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु केतिरो ऑपरेशन करे सघिया आहिनि, बाज़ियाबियूं केतिरियूं थी सघियूं आहिनि। पर हू ऐन वक़्त ते अची पोइ वरी आख़िर में फ़ोन कटे ग़ाइबु थी वेंदो आहे। त फेस नथा करे सघनि, पुलिस मीडिया खे फेस नथी करे सघे, आम माण्हुनि खे फेस नथी करे सघे, छो त हुन वटि का प्लानिंग कोन्हे, का प्लानिंग SSPs वटि न आहे, DIG ईअं चइजे उहो बेवस आहिनि धाड़ेलनि आॾो, ऐं धाड़ेल सम्झी विया आहिनि त पुलिस बेवस आहे ऐं वञी धाड़ेल कार्रवाइयूं करे वापसि हलिया वेंदा। आवाम जो जान ऐं माल इंतिहाई गैर महफ़ूज़ आहे। रशीद, कंदकोट में हिन वक़्त ताईं केतिरा माण्हू अगवा थियल आहिनि, तव्हां वटि छा रिपोर्ट आहे? कोट कश्मीर ज़िले में 20 खां वधीक जेके मूवी आहिनि उहे ॾोहारियुनि वटि क़ैद आहिनि। ही उहे अंग अखर आहिनि जेके असां वटि मौजूदु आहिनि, जंहिंजी असांखे ॼाण आहे। लेकिन असांजे जेके कचे जे इलाइक़े में ॾोहारी आहिनि, जेके धाड़ेल आहिनि, उन्हनि मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया आहिनि। या त लेडीज़ वॉइस ते ॿिए शहर खां माण्हुनि खे घुराए अगवा करनि था पिया, या त सस्ती गाॾी जे ज़रिए घुराए उन्हनि खे अगवा करनि था पिया, या कारोबार जे हिसाब सां या मज़दूरी जे हिसाब सां उन्हनि खे घुराए अगवा करनि था। 20 अंग अखर आहे कश्मीर ज़िले में जेके अगवा थियल आहिनि, जंहिंमें सोरियाणी बिरादरी जा 3 माण्हू आहिनि। गुलबहार पुट ऐं भाटे समेत उहो अगवा थियल आहे। जॾहिं त 2 गोला अगवा थियल आहिनि। दुर मोहम्मद गोलो जेको ड्राइवर हुयो उहो अगवा थियल आहे, गुल मोहम्मद गोलो अगवा थियल आहे, ऐं 3 जेके शेख आहिनि उहे अगवा थियल आहिनि, रोड़ी जा जेके आहिनि। इन समेत 20 खां मथे जेके आहिनि मूवी ॾोहारियुनि वटि क़ैद आहिनि। जॾहिं त पुलिस जो कचे जे इलाइक़े में ऑपरेशन बि हलंदड़ आहे ऐं पुलिस बार बार चवंदी आहे त असांजो जेके दाख़िली ऐं ख़ारजी रस्ता आहिनि उते बि टूकायूं कयूं, उन सख़्तु सिक्योरिटी हलंदड़ आहे, कचे में ऑपरेशन हलंदड़ आहे। लेकिन उनखां बावजूद बि ॾोहारी अचनि था, इंडस हाईवे ते मुसाफ़िर गाॾियुनि ते फायरिंग करे मुसाफ़िरनि खे अगवा करे वञनि था, शहर में अची करे शहरियुनि खे अगवा करनि था। मोटरसाइकिल चोरी, मोबाइल फोन या त रोज़ जो मामूल बणियल आहे। जॾहिं त हिन वक़्तु हिकिड़ो ॿियो शोशो बि शुरू थी चुको आहे भत्ते वारो। जेके दीवान कम्यूनिटी आहिनि हिते कारोबारी हज़रात आहिनि, उन्हनि खे फोन कॉल ज़रिए। बिल्कुलु रशीद, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। इम्तियाज़ शेख साहब पीपल्स पार्टी अॻवान, पीपल्स पार्टी MP उहो बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। इम्तियाज़ शेख साहब, शिकारपुर जी जेकी रिपोर्ट अचे थी 11 माण्हू हिन वक़्त ताईं अगवा थी चुका आहिनि, कंदकोट मां 20 माण्हू अगवा आहिनि, वॾी तादाद में माण्हू अगवा थियनि था। तव्हां इन्हनि जे धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन लाइ कहिड़ी प्लानिंग करे रहिया आहियो? जी इम्तियाज़ साहब, इम्तियाज़ शेख साहब आवाज़ अचे थो तव्हांखे? इम्तियाज़ शेख साहब डिस्कनेक्ट थी विया आहिनि। जीअं ई राब्तो बहाल थिए त असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त शिकारपुर ऐं जेके भर पासे में माण्हू अगवा थिया आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी लाइ चूंडियल हुकूमत आहे, नई हुकूमत आई आहे, त उन्हनि कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि त जीअं वॾो ऑपरेशन धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु वॾो ऑपरेशन थी सघे ऐं आवाम जो जान ऐं माल गैर महफ़ूज़ आहे, आवाम परेशान आहे। उतां जो दुकानदार तबिको हुजे, नौकिरी पेशा तबिको हुजे, जेके मुलाज़िम आहिनि, ज़िले हुकूमत में कमु कंदड़ मुलाज़िम हुजनि, आबपाशी जा हुजनि, फ़ारिस जा हुजनि, हेल्थ जा हुजनि, इंजीनियर, डॉक्टर, सभिनी वटि लाज़मी आहे, परेशानी आहे त केॾी महिल बि धाड़ेल उन्हनि जे मथां हमिलो कनि। ख़ासि तौर ते इहा जेकी पटी आहे उन में तमामु घणो माण्हू परेशानी जो शिकार आहिनि। अच्छा ज़ाहिद, इम्तियाज़ शेख साहब सां असांजो राब्तो जारी आहे। जीअं ई बहाल थिए त उन्हनि सां ऐं शिकारपुर जी सूरत हाल ते ॻाल्हायूं था। त शिकारपुर में ही जंहिंखे गोली हई वई ऐं वीडियो माइटनि ताईं उमाणी वई, उनजी हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे जेके पंवर अगवा थियल आहिनि? लाशारी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ इहे माण्हू आहिनि ऐं मंज़ूर लाशारी। असल में त गोली त लॻी आहे या जेका सारी साम्हूं आई, पर इहो हिकिड़ो धाड़ेल हिकिड़ो ड्रामनि में जीअं थींदो आहे अहिड़े क़िस्म जो बि हिकिड़ी उहा इंफॉर्मेशन मिले थी त उहा अहिड़े क़िस्म जो ई आहे। बाक़ी उहे जेके क़ैद आहिनि उन्हनि खे जेके लाशारी बिरादरी आहे माण्हू, 2 छोकिरा माशूक ऐं मंज़ूर, उनजे मथां ज़ाहिद ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। इम्तियाज़ शेख साहब जो राब्तो बहाल थी वियो आहे। शेख साहब अस्सलाम वालेकुम। इम्तियाज़ शेख साहब अस्सलाम वालेकुम।
इम्तियाज़ शेख साहब आवाज़ अचे तो तव्हांखे? इम्तियाज़ शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? हेलो जी इम्तियाज़ शेख साहब तव्हां ॿुधी सघो पिया? मुंहिंजो आवाज़ अचे तो तव्हांखे? अस्सलाम वालेकुम शेख साहब। हिन इम्तियाज़ शेख साहब जो आवाज़ असां ताईं न पियो पहुचे। जीअं ई राब्तो बहाल थिए त उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कयूं था। शायदि उहे अहिड़ी जॻह ते आहिनि जिथे सिग्नल्स जो प्रॉब्लम आहे। असां कंदकोट रशीद तव्हां ॾे था अचूं त कंदकोट जी तव्हां असांखे रिपोर्ट ॿुधाए रहिया हुआ त केतिरा माण्हू हिन वक़्त ताईं धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि ऐं पुलिस जी छा कारकर्दगी आहे कंदकोट कश्मीर में? जी रशीद आवाज़ अचे तो तव्हांखे? रशीद बि डिस्कनेक्ट थी विया आहिनि। नाज़रीन साहिल तव्हां वटि थो अचिजे त इहे साॻी जीअं त पुलिस जी असां कारकर्दगी जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त SSP शिकारपुर ते ॻाल्हाइजे, SSP कश्मीर कंदकोट ते ॻाल्हाइजे या सखर ते ॻाल्हाइजे त पुलिस हिन वक़्त ताईं कहिड़ो तहरुक वरितो आहे? हेतिरा वॾा माण्हू अगवा थियनि था, डेली अख़बारूं डेली चैनल्स ते हेॾियूं ख़बरूं, हेॾा माण्हू अगवा थियनि पिया, धाड़ेल खणी था वञनि, फायरिंगूं थियनि थियूं। पुलिस जो छा किरदारु आहे हिन सॼी सूरत हाल में? असुल में जेका तव्हां ॻाल्हि कई त पुलिस जो किरदारु जेको आहे सो बराबरि ज़ीरो आहे। तमामु SSP जी असीं ॻाल्हि कंदासीं सखर घोटकी शिकारपुर कश्मीर जैकबाद ज़िलनि जी असीं ॻाल्हि कंदासीं जितां जी साहिल ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। पंहिंजो इम्तियाज़ शेख साहब जो वरी राब्तो बहाल थियो आहे। अस्सलाम वालेकुम इम्तियाज़ शेख साहब। वालेकुम सलाम। अच्छा शेख साहब असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं सिंध जे अंदरि जेको धाड़ेलनि जो हेॾियूं वॾियूं कारवायूं शुरू थी चुकियूं आहिनि। कश्मीर शिकारपुर में 11 माण्हू अगवा थियल आहिनि, कंदकोट में 20। तेज़ी सां धाड़ेल तेज़ी सां अॻियां पिया अचनि। उन लाइ तव्हांजी हुकूमत आहे कहिड़ी प्लानिंग्स ठाहे रहिया आहियो त जीअं वॾो ऑपरेशन थिए, माण्हुनि जो जान ऐं माल गैर महफ़ूज़ आहे? बिल्कुलु सूरत हाल जेका आहे उहा सुठी कोन्हे का लॉ एंड ऑर्डर जी, ऐं असां डिस्कशन थी आहे होम मिनिस्टर साहब सां ऐं चीफ मिनिस्टर साहब सां बि, ऐं उन्हनि जे नोटिस ते बि सूरत हाल आहे ऐं उन ते मुख़्तलिफ़ प्लानिंग थी रही आहे। मुख़्तलिफ़ रेंजर्स सां ऐं पुलिस जा पंहिंजा जेके दस्ता आहिनि उन्हनि सां अफ़सरनि जी तब्दीली सभु थी वई आहे। अफ़सर सभु चेंज थी विया आहिनि। शिकारपुर घोटकी कश्मीर सभई SP नवां लॻी विया आहिनि ऐं नई कमांड सां गॾु कमु शुरू करण जो प्रोग्राम आहे। पर जीअं तव्हांखे ख़बर आहे त हीअ असांजी हुकूमत जेके पोएं दौर हो उन वक़्तु बि इहो फ़ैसिलो थियो त वॾो मेजर ऑपरेशन जी ज़रूरत आहे। उन वक़्तु सभु तइ थियो, पोइ अची वई केयर वारनि हिनखे मतिलबु तरखाईंदा रहिया, उहे हिन में न करे सघिया अॻुराई। हाणे CM साहब जो बि नोटिस थिया सूरत हाल, मां पंहिंजे होम मिनिस्टर साहब जी बि नोटिस थिया ऐं मां यकीन थो ॾियारियां असां सभई जेके बि MPA MNAs आहियूं उहे जेके जेके पंहिंजनि इलाइक़नि में असांखे पाण मतिलबु असांखे तफ़सीश आहे त हीअ सूरत हाल सुठी कान्हे ऐं हिन जो फौरन हिन ते कार्रवाई थियणु खपे। उन में पहिरियों इहो त जेके पुराणा अफ़सर हुया उनखे हटाए नवां अफ़सर आया आहिनि ऐं जेके तव्हां ॾिठा आहिनि जेके शिकारपुर वग़ैरह में त तजुर्बेकार ऑफिसर लॻाए ॿियनि जायुनि ते उमेद आहे त इहे कंट्रोल कंदा ऐं ऑपरेशन बि फुल हूंदी ऐं पॉलिटिकल विल आहे पूरी हिन सां गॾु ताकी इहो ऑपरेशन कामयाबु थिए ऐं इहो धाड़ेलनि जे अज़ाब खां सिंध जे माण्हुनि खे असां छुटकारो ॾियारियूं। ऐं इनशाला मां यकीन थो ॾियारां सिंध जे माण्हुनि खे ख़ासि तौर ते पंहिंजे ज़िले जे माण्हुनि खे जल्दी हिन ते कार्रवाई शुरू थींदी। जेके स्ट्रीट क्राइम टाइप शयूं आहिनि उन ते बि ऐं जेके वॾा ॾुआरी जेके अॻुवा वारा कनि था या हाईवे ते रॉबरी कनि था फुर कनि था उनजे ख़िलाफ़ बि कार्रवाई थिए। अच्छा शेख साहब पुलिस बि चवंदी रही आहे, पुलिस जा आला ऑफिसर त जदीद हथियार हुननि वटि न आहिनि, त छा पुलिस जा आम माण्हू बि मुतालबो कंदो रहियो आहे त पुलिस खे ॿी फोर्सिस जी बि मदद मिले त जीअं ऑपरेशन थिए, त छा पुलिस खां अलावा बि तव्हां कंहिंखां मदद वठंदव त जीअं वॾो ऑपरेशन थी सघे? इहो जेको मेजर ऑपरेशन जेको असांजे ज़माने में जॾहिं पोइ गवर्नमेंट में मां हुयुसि उते कैबिनेट में इहो फ़ैसिलो थियो त उन में त इहो हुयो त रेंजर्स वग़ैरह जी मदद वधी वेंदी ऐं ज़रूरत पई त आर्मी जी मदद बि वठंदासीं ऐं उहो हाणे बि साॻी पॉलिसी हूंदी छो जो अञा त हाणे अञा वधीक ॾोह जेको आहे उन ज़माने खां अॼु वधी वियो आहे। मां सम्झां थो त लाज़मी तौर ते रेंजर्स ऐं ॿियूं जेके पैरामिलिट्री फोर्सिस आहे असांजी आर्मी आहे हुन में असांजी मदद कंदी ऐं हिन में न सिर्फ़ु डायरेक्ट हूंदी आहे पर हुनजी इंटेलिजेंस जेके सर्विसेज जा आहिनि इदारा उहे बि गवर्नमेंट जी मदद कंदा आहिनि। मां सम्झां थो हिकिड़ो जॉइंट ऑपरेशन थींदो ऐं भरपूर थींदो ताकी हिन मसइले खे जड़ खां ख़तमु करे माण्हुनि खे तकलीफ़ थी।
ठीकु आहे इम्तियाज़ शेख साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। अच्छा, हाजी जावेद मेमन साहब, इम्तियाज़ शेख साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया त जेको वापारी तबिको आहे, दुकानदार असांजो तबिको आहे, उहो पाण खे गैर महफ़ूज़ सम्झे थो, ख़ासि तौर ते उहो छो जो धाड़ा फुरूं उन्हनि वटि तमामु घणियूं थियनि थियूं वापारी दुकानदार तबिके वटि। त जीअं फोर्सिस जी ॻाल्हि कई थी वञे, पुलिस जे ऑपरेशन जी ॻाल्हि थी वञे, त तव्हां जेके वापारी आहियो, दुकानदार आहियो, उन्हनि जा तव्हां अॻुवाण हो, तव्हां सरकार खे कहिड़ी सलाह ॾींदव त कहिड़े पैमाने ते इहो ऑपरेशन थिए ऐं उन लाइ कहिड़ी प्लानिंग हुजणु घुरिजे, छा मुतालबो हूंदो तव्हांजो? असां इहो मुतालबो कंदासीं सिंध हुकूमत सां कि हे जेके आहे पंहिंजे रेंजर्स खे ऐं फौज खे जी मदद वठी करे हिननि सां कमु थींदो। छड़ो पुलिस जो हिते कमु न आहे, हाणे रेंजर्स ऐं फौज खे वठी करे अगरि कचे में अगरि वेंदा त हे इंशाअल्लाह ताला हिननि खे कामयाबी थी सघे थी। न त पुलिस जेतिरे चक्कर बि पाण अगरि कयो आहे त रुगो नुक़सान जे अलावा हिननि खे कुझु बि रिटर्न न मिलियो आहे। हाणे त हिते अहिड़ी हालत थी आहे कि असांजे हिते मोटरवे ईअं सम्झो कि जीअं माण्हू कोई वञण जे लाइ बिल्कुलु जावेद मेमन साहब, बिल्कुलु इंतिहाई सूरत हाल ख़राबु आहे। असां सां गॾु शहरियार महर साहब, पीपल्स पार्टी जा MNA, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। शहरियार साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शहरियार साहब, हाणे इम्तियाज़ शेख साहब सां बि असांजी ॻाल्हि ॿोल हली रही, ॿिया असांजा सीनियर रिपोर्टर्स बि मौजूदु आहिनि, वापारी अॻुवाण बि मौजूदु आहिनि। तव्हां माज़ी में बि तमामु घणो इन मामले ते ॻाल्हाईंदा रहिया आहियो, तव्हां वटि हिकिड़ो ख़्यालु प्लान बि हो त धाड़ेलनि खे हीअं ख़तमु करे सघिजे थो, उन जा सबब कहिड़ा आहिनि, उहे बि तव्हां ॿुधाईंदा रहियो। हाणे तव्हां उन हुकूमत जो हिसो बि आहियो, त हाणे तव्हां वटि कहिड़ो प्लान हूंदो त कहिड़ो वॾो ऑपरेशन थिए, कीअं ऑपरेशन थिए त जीअं धाड़ेल ख़तमु थियनि, असांजो आम माण्हू सख़्तु परेशान आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। मूंखे 2 मिंट ॾिजो त मां थोरो हिन जो बैकग्राउंड बि ॿुधायां ऐं तव्हांखे अॻिते बि हिन ते ब्रीफ कयां। जी, असां इलेक्शन जे दौरान बि असां जॾहिं वर्क ते बि वञूं पिया त शिकारपुर, कश्मीर, घोटकी इन्हनि 3 ज़िलनि में असांजे आम माण्हूअ जी ॿी का डिमांड न हुई। हिकिड़ी डिमांड हुई त असांखे लॉ एंड ऑर्डर सिधो करे ॾियो, असांजे इलाइक़नि खे सेफ बणायो त असां हिते रही सघूं। असां पाण हिन इलाइक़े सां तालुक़ु रखूं, असांजी पंहिंजी इहा हालत आहे त आम माण्हूअ वीचारे जी छा हालत हूंदी इहो असां सम्झी था सघूं ऐं असांजे साम्हूं इहो सभु कुझु थिए थो। मां जेका असांजी स्ट्रेटजी अपोज़िशन में हुई, जेका मां ॻाल्हि कई, मां हुन पंहिंजी ॻाल्हि सां फिरदुमि, मुंहिंजो मौक़िफ़ उहो ई रहंदो। असां हुकूमत खे परसुएड कंदासीं त इन्हनि शयुनि ते अमल दरामद थिए। हिन वक़्तु छा थियो आहे जो हिकिड़ो सेटलिंग फेज़ आहे, थोरा तबादला थियनि था। होम मिनिस्टर साहब अञा कल्ह 2 ॾींहं 3 थिया आहिनि, सही नमूने में चार्ज वठी वेठो आहे। थोरो ई पुलिस ऑफिसर्स जा इशूज़ हुया। अॼु असां तव्हांजे ॻाल्हाइण खां 5 मिंट अॻु में CM हाउस में होम मिनिस्टर ऐं IG साहब सां मां ऐं असांजो ॿियो MNA भरिसां वारो कश्मीर जो शबीर बिजारानी साहब, असां 2 मीटिंग करे उथिया आहियूं। उते कुझु ऑफिसर्स जा तबादला बि हिननि कया आहिनि, कुझु बहितर ऑफिसर्स आंदा अथऊं। पुराणो हिन जो बैकग्राउंड इहो आहे जो सिंध पुलिस इन इलाइक़े में ऑपरेशन करण में या इन्हनि क्रिमिनल्स खे ख़तमु करण में मुकमल तरह फेल थी चुकी ऐं पंहिंजी नाकामी मञणु न पई चाहे त असां नाकाम थियाऊं ऐं असांजे बस जी ॻाल्हि न आहे, असांखे ॿिया रिसोर्सिस ॾिना वञनि। अॼु इहो बि पॉइंट अंडर डिस्कशन आयो त रेंजर्स खे बि फुल फ्लैज नमूने में इस्तेमालु कयो वञे। जेको इलेक्शन खां पहिरियों हिकिड़ो ॿुधायो वियो त रेंजर्स थी अचे, ऑपरेशन थो थिए, मुंहिंजे ख़्याल में उहो ऑन ग्राउंड न थियो ऐं न ई उन जो को रिज़ल्ट निकितो। हाणे जेका इहा गवर्नमेंट अची वेठी आहे, असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जॉइन कई आहे माण्हुनि जा मसइला हल कराइण लाइ, न को पंहिंजी कंहिं सहूलियत लाइ। असां हर मुमकिन कोशिशि कंदासीं, जेका स्ट्रेटजी जीअं थी सघी, जेको ताबन गवर्नमेंट चवंदी असां बि कंदासीं, माण्हुनि खां बि कराईंदासीं। असां इहा ज़रूरु रिक्वेस्ट कंदासीं त हफ़्तो 10 ॾींहंनि में थोरो इन्हनि खे सेटल थियण जो, नवां ऑफिसर पुॼण जो ऐं असांजो मेन एजेंडा ही सिर्फ़ु इहो आहे त सिंध जे इन्हनि 3 ज़िलनि में लॉ एंड ऑर्डर सही थिए ऐं आम माण्हूअ जी ज़िंदगीअ खे हिकिड़ी सिक्योरिटी मिले ऐं उहो माण्हू पंहिंजे सुकून सां पंहिंजे इलाइक़े में रही सघे। बिल्कुलु। अच्छा शेरर साहब, जदीद हथियारनि न हुजण जी बि पुलिस बेवसी जो इज़हार कंदी रही आहे त धाड़ेलनि वटि जदीद हथियार आहिनि, छा उन लाइ बि प्लानिंग ठहंदी? अॼु तव्हांजी गॾिजाणी बि थी आहे होम मिनिस्टर सां, त जेको ऑपरेशन थींदो त उन में ॿियनि फोर्सिस जी मदद वरिती वेंदी या पुलिस खे एतिरो सघारो बणायो वेंदो त उहे ऑपरेशन कंदा? ॾिसो, पुलिस खे सघारो बणाइणो भी ज़रूरी आहे। वेपनरी त अची बि वेंदी ऐं मुंहिंजे ख़्याल में वेपनरी पुॼी वई आहे, पर असां वधीक लैक छा पिया कयूं त असांखे उन वेपनरीअ लाइ असांजी सिंध पुलिस खे ट्रेनिंग न आहे।
त उहा ट्रेनिंग में टाइम लॻंदो, पर उहे बि सर्विसिस हासिल कयूं थियूं वञनि, उहा बि जल्द थी वेंदी। ॿियनि फोर्सिस खां बि हेल्प वठी थी वञे। स्ट्रेटेजिकली घणो ब्रीफ न कंदासीं, न ई ॿुधाइणु मुनासिब बि न आहे, पर जेका हिन वक़्तु स्ट्रेटेजी ठाही आहे गवर्नमेंट जा IG साहब ऐं होम मिनिस्टर साहब, मां सम्झां थो त इन जो नतीजो हफ़्ते 10 ॾींहंनि 15 ॾींहंनि जे अंदरि अचणु शुरू थी वेंदा, पर हेल्प सभिनी खां वठी वेंदी ऐं फोर्स खे बि स्ट्रेंथन कयो वेंदो ऐं नई रिक्रूटमेंट बि कई थी वञे। ॾिसो शिकारपुर जो जेको माण्हू अहम मसइला आहिनि, असांजी स्ट्रेंथ आहे 4600 पुलिस जी। हिन वक़्तु नफ़री शिकारपुर में मौजूदु आहे 2 खां 2500। 2000 पुलिस वारा सिपाही डेफिशिएंट आहे हिकिड़ो ज़िलो जेको सिंध जो सभिनी खां वॉलेटाइल ज़िलो आहे, जंहिंमें सभिनी खां वधीक बदअमनी आहे। इहो मसइलो बि डिस्कस थियो, इहो बि प्रोसेस शुरू थी वियो अथव ऐं हा अप्रूवल बि अची वियो आहे, रिक्रूटमेंट बि शुरू थी थिए। असांजी दुआ हूंदी त इहा मेरिट ते रिक्रूटमेंट थिए, मेरिट ते ट्रेनिंग थिए ऐं इहे माण्हू अची लॉ एंड ऑर्डर इहे ई सही कंदा ऐं इनशाला इहे सभु शयूं तव्हां ॾिसंदव त थोरनि ॾींहंनि में तव्हांखे इहे नज़र अचणु शुरू थी वेंदी। अच्छा शेरर साहब, हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे त जीअं जॾहिं जेको तव्हां ऑपरेशन जो टाइम चयो था त ठीकु आहे 10-15 ॾींहं जॾहिं ऑपरेशन शुरू थिए, पर जेके शहरनि में आम माण्हू दुकानदार आहिनि, आम माण्हू आहे, धाड़ेल क्रिमिनल्स कार्रवायूं कनि था, त भला जेसीं ताईं ऑपरेशन होॾे शुरू थिए तेसि ताईं आम माण्हुनि खे शहरनि में तहफ़ुज़ लाइ त पुलिस खे तव्हां हिदायतूं जारी करायो होम मिनिस्टर साहब खां, त उन्हनि जे लाइ त को एक्टिव रोल अदा कनि? सही, उहो बिल्कुलु कयोसीं। असांखे बि इहा घणी कंसर्न हुई। असां चयोसीं ॾिसो 2-3 क़िस्म जा क्राइम्स आहिनि। हिकिड़े पासे त हिकिड़ियूं असांजा इलाइक़ा बणियल आहिनि नो गो एरियाज़, जिते सिंध मां काथों बि माण्हू अगवा थो थिए त बरामद इन्हनि शिकारपुर, कश्मीर, घोटकी इन्हनि 3 ज़िलनि मां थो थिए। उनजे अलावा जेको रोड क्राइम आहे या जेके भत्ता था हलनि या जेका गऊं में जी चोरी थी थिए, उहो बि वॾो मसइलो आहे असांजे इलाइक़े में, नासूर बणिजी चुको आहे। उन ते बि असां घणी रिक्वेस्ट कई अथसीं ऐं मां जीअं पहिरियों चई वियुमि, तव्हां ॾिसंदव त इहे जल्द रिज़ल्ट अचणु शुरू थींदा, नफ़री वधाई वेंदी, थाणनि खे स्ट्रेंथन कयो वेंदो, पर उन जे दौरान बि इहे स्ट्रिक्ट हिकिड़ा एक्शन्स खयां वेंदा जेके तव्हांखे 10-15 ॾींहंनि में विज़िबल थी वेंदा। ठीकु आहे, ठीकु आहे शहरयार महर साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। शहरयार महर साहब, इम्तियाज़ शेख साहब इन सभई चई रहिया आहिनि त जल्दी उन्हनि वटि अहिड़ी प्लान आहे, प्लानिंग ठाहींदा ऐं ऑपरेशन, वॾो ऑपरेशन थींदो जंहिंमें धाड़ेलनि खे ख़तमु कयो वेंदो, शहरनि जी जान ऐं माल खे महफ़ूज़ बणायो वेंदो। ज़ाहिद, तव्हां ॻाल्हि ॿोल शहरयार महर साहब जी ॿुधी रहिया आहियो त जेको आम माण्हू आहे शिकारपुर जो, उनखे तहफ़ुज़ लाइ बि चवनि था त उन लाइ प्लानिंग ठही आहे, हींअर ताज़ो गॾिजाणी थी आहे, त केतिरो ग़ैर महफ़ूज़ माण्हू तव्हां उते रिपोर्टिंग कयो था, माण्हुनि सां मिलो था, केतिरो माण्हुनि वटि ॻणती आहे धाड़ेलनि जे राज क्रिमिनल माण्हुनि खां? मगर सिर्फ़ु ॻणती न आहे, पर माण्हू मायूस थियल आहिनि। मायूस इन सूरत में बि थियल आहिनि जॾहिं पुलिस ई बेवस आहे, जंहिं वटि माण्हू दांह खणी वञे या थाणे ते वञी फिरियाद लिखाए, उहे ई जॾहिं पंहिंजो पाण महफ़ूज़ कोन्हे, पाण गश्त नथा करे सघनि उन सिटह जो, जॾहिं गाॾियुनि जे लश्कर सां हलनि तॾहिं उहो गश्त करे सघनि था, त आम माण्हू त ॾाढे ख़ौफ़ में मुब्तला आहे न। जीअं शहरयार खान ॻाल्हि कई, सिर्फ़ु वाक़ई अगवा बराए तावान त उहो तमामु वॾो ॾोह आहे न। उहे पाछारियूं आहिनि, उहे पाछारी में अगवा थी पहुचनि था पिया। उनखां सवाइ जेको स्ट्रीट क्राइम आहे, माण्हू मोबाइल नथो खणी सघे, मोटरसाइकिल नथो खणी सघे, भत्ताखोरी आहे शहरी इलाइक़नि में, ज़मींदारनि खां भत्ताखोरी जूं चिठियूं आहिनि। ज़ाहिद जी बिल्कुलु ज़ाहिद, इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल तव्हां करे रहिया आहियो। सभु सीनियर रिपोर्टर, सियासतदान इंतहाई अहम इन मामले ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि। शबीर बिजराणी साहब पीपल्स पार्टी जा MNA, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। शबीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। शबीर साहब, असीं सभु वापारी अॻुवाण बि मौजूदु आहिनि, सियासतदान शेख साहब बि, महर साहब, सभिनी सां असांजी ॻाल्हि ॿोल हली रही आहे। तव्हां बि इन्हनि ज़िलनि जा MNA आहियो। 11 माण्हू कंदकोट मां अगवा थियल आहिनि, शिकारपुर मां 20 माण्हू। तव्हांजी ताज़ो मीटिंग बि थी आहे होम मिनिस्टर सां, असांखे महर साहब बि ॿुधायो त छा उन मीटिंग में तइ थियो आहे त कॾहिं ऑपरेशन शुरू थींदो, केॾो वॾो ऑपरेशन हूंदो त जीअं धाड़ेल ख़तमु थियनि, आम माण्हूअ जी जेकी ज़िंदगी आहे उहो महफ़ूज़ बणिजी सघे? बिल्कुलु, मुंहिंजी हाणे थोरी देरि पहिरियां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब सां बि अकेले में मीटिंग थी ऐं मां उनखे पंहिंजे पूरे तक जे बारे में, शिकारपुर ऐं ज़िले कश्मीर जे बारे में कंप्लीट आगाही ॾिनी ऐं जेके हिन वक़्त ताईं वारदातूं थी चुकियूं आहिनि, उहे नालनि सां गॾु जेके माण्हू अगवा थियल आहिनि, उहा लिस्ट मां CM साहब खे प्रोवाइड कई, जंहिंमें डिस्ट्रिक्ट कश्मीर मां 11 माण्हू हिन वक़्त ताईं अगवा आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट शिकारपुर में जेके मुंहिंजी नॉलेज आहे त हिन वक़्त ताईं
10 माण्हुनि जी मूंखे लिस्ट मिली आहे ऐं उहे 10 माण्हुनि जा नाला बि मिलिया आहिनि। उहे मां CM साहिब खे उहा लिस्ट पेश कई आहे। त असांजी तफ़सीली मुलाक़ात थी ऐं उन खां पोइ उते सेफ सिटी जी का मीटिंग रखी हुई। उन मीटिंग में होम मिनिस्टर ज़ियाउल हजाज साहब बि ऐं IG उन मीटिंग में आया। मां बि उन मीटिंग में CM साहिब मूंखे बि इनवाइट करे उन मीटिंग में असां हिसो वरितोसीं। उन मीटिंग खां पोइ असांजी एक्सक्लूसिव मीटिंग थी आहे होम मिनिस्टर सां ऐं IG सिंध सां, जंहिंमें शहरयार ख़ान बहर बि ऐं मां बि ॿई हुन मीटिंग में मौजूदु हुयासीं वज़ीर आला हाउस में। ऐं असां कंप्लीट पंहिंजे पूरे ज़िले जी सूरत हाल शहरयार ख़ान बि ॾिनी, मां बि ॾिनी ऐं असां पंहिंजी उधमगढ़ बदमनी जेका कशमोर में ऐं शिकारपुर में थी रही आहे उनजे बारे में आगाह कयोसीं। हाणे तंहिं इहो थियो आहे त 23 तारीख़ ते होम मिनिस्टर ऐं IG सिंध ऐं रेंजर जा जेके सीनियर ऑफिसर आहिनि उहे 23 तारीख़ कशमोर ज़िले में SP ऑफिस में मीटिंग कोठाई वई आहे ऐं 24 तारीख़ सखर में मीटिंग कोठाई वई आहे। उन में असां टोटल लाड़काना डिवीजन ऐं सखर डिवीजन जी ॿिन्हिनि डिवीजन जी लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल डिस्कस थींदी। ख़ुसूसन कशमोर, शिकारपुर ऐं घोटकी ज़िला इहे 3 जेके बदमनी जे वर्क आहिनि ख़ासि तौर ते शिकारपुर ऐं कशमोर खे फोकस कयो वियो आहे ऐं उन मीटिंग में फाइनल उहे फ़ैसिला कया वेंदा। बिल्कुलु ऑपरेशन खे एग्री कयो आहे होम मिनिस्टर साहब IG साहब ऐं असां हुननि खे जदीद असलो बि ॾींदासीं। आर्मर्ड व्हीकल्स मज़ीद हुननि खे मिलंदियूं। ट्रेंड माण्हुनि जे लाइ हुते शहरयार ख़ान बि आहे। हुते हिकिड़ो पॉइंट ॿुधायो त जदीद हथियार अगरि असांखे हुते मिले थो उन हथियार खे ऑपरेट करण लाइ उहे माण्हू असांखे किथां मिलंदा त उनजे लाइ IG साहब चयो आहे त असां हुन माण्हुनि खे हाणे साईं लाइ मोकिलींदा ऐं असां ट्रेन माण्हू बि वठंदासीं। ज़रूरत पई त असां रेंजर्स खां बि ऐं पाक फौज उहो ट्रेन माण्हू बि उन्हनि खां रिक्वेस्ट करे हायर करे ऐं जी ऑपरेशन में असां हुनखे इस्तेमालु कंदासीं। त इनशाला जिन्हनि में इहो तय थियो आहे त इनशाला इन कचे में ऑपरेशन थींदो ऐं हिननि धाड़ियुनि जे ख़िलाफ़ हाणे वंस एंड फॉर ऑल हिकिड़ो दफ़ो इहो ऑपरेशन करे हिननि मां निजात वठंदी ऐं अवाम खे असां इनशाला इहो जेको नासूर बणियल आहे उन्हनि जे लाइ असां तेसिताईं सुख सां न वेंदासीं जेसिताईं असां हुननि जे लाइ इहो अमन अमान जो मसइलो हल नथा कयूं। अच्छा, बिल्कुलु शबीर साहब, तव्हां चूंडियल नुमाइंदा आहियो, लाज़मी अवाम तव्हां वटि ईंदो हूंदो। अवाम हिन धाड़ेलनि जे इन क्रिमिनल्स जे ख़िलाफ़ केतिरी परेशानी तव्हां सां बयानु कंदो आहे ऐं तव्हां जे तरफ़ ॾांहुं हाणे उन्हनि खे केतिरो यकीन ॾियारियो था त हीउ जल्द खां जल्द ऑपरेशन शुरू थींदो? अदा अवाम त लगातार परेशान आहे। सिर्फ़ु इहो इलेक्शन वारो जेको ॾींहुं हुया उनमें छाकाणि जो हर को इलेक्शन मुहिम में फील्ड में हो त इहे धाड़ेलनि जूं एक्टिविटीज़ घटिजी वियूं। उनखां पहिरियां बि तव्हां ॾिसो, मां अॻे बि ॿुधायुमि त कशमोर ज़िलो अगवा जो हिकिड़ो गढ़ बणिजी वियो जंहिंमें हिंदू असांजा कई पंचायत जा माण्हू अगवा थिया ऐं कशमोर में हिकिड़ो वॾो धरणो थियो जंहिंमें पूरी सिंध अची करे धरणे में शिरकत कई। त उन हालात खे माण्हू ॾिसंदे माण्हू दाहूं कयूं, माण्हू असां सां इलेक्शन में जंहिंमें असां वर्क पिया कयूं उन्हनि में बि हिकिड़ी आवाज़ हुई त ख़ुदारा न असांखे तव्हां मूं का डेवलपमेंट खपे थी, न तव्हां मूं असांखे ॿी काई शइ असां घुरूं था, असांखे रुॻो हिकिड़ो असांखे कमु करे ॾियो, असांखे पंहिंजे दिलनि में अमुन बहाल कयो। शिकारपुर मुंहिंजो तक आहे, उते बि इहा ई आवाज़ हुई। कशमोर में कलवानी तालुको मुंहिंजो तक आहे, उते इहा ई आवाज़ हुई। गौसपुर जो इलाइक़ो आहे उहो मुंहिंजो तक आहे, उते बि इहा ई आवाज़ हुई। रुॻो असांखे अमुन अमान बहाल करे ॾियो, असांखे ॿियो कुझु नथो खपे हुकूमत खां, सिर्फ़ु असांखे अमन खपे थो ऐं अमन अमान जी सूरत हाल बहाल खपे। बिल्कुलु असां उन्हनि जी आवाज़ खे इहो सारे ऐं आला अख़्तियारनि ताईं CM साहब, होम मिनिस्टर IG सां मिलिया आहियूं, शहरयार ख़ान बि, मां बि। ऐं इनशाला असां उमेदु रखूं था त असां इनशाला हिन पंहिंजी ॿिन्ही ज़िलनि में अमुन बहाल कराईंदासीं। जेसिताईं न थींदो अमुन बहाल, असांजी आवाज़ अवामी जी आवाज़ सां गॾु आहे ऐं असां उन्हनि जी हर आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पुॼाए असां अमुन बहाल कराए इनशाला ख़ुशि। अच्छा शबीर साहब, आख़िर में तव्हां खां आख़िरी सवाल हूंदो त ॾिसो, तव्हां पढ़िया गढ़िया माण्हू आहियो, मीर हज़ार ख़ान बिजराणी जा फर्ज़ंद, उहे बि तमामु घणा पढ़िया गढ़िया माण्हू। दुनिया जदीद थी वई, सिहत में, एजुकेशन में, सभिनी में। असां धाड़ेलनि में अञा ताईं फाथल आहियूं। त छा तव्हांखे सीरियस में तब्दीली नज़र अचे थी त वाक़ई असां इन्हनि माण्हुनि खे ख़तमु करे सघंदासीं? अदा इहो वॾो अलमियो आहे। तव्हां बिल्कुलु इहा ई ॻाल्हि कई। मुंहिंजो मरूम वाले त हमेशह हिन जेको धाड़ेल कल्चर आहे उनजे ख़िलाफ़ हमेशह आवाज़ उतारींदो रहियो, विढ़ंदो रहियो ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी दीवार वांगुरु बीठो रहियो। ऐं असां बि उन्हनि जी सियासत खे अपनाईंदे उन्हनि जी सिख्या वरिती आहे, उन्हनि जी औलाद आहियूं ऐं असांजे ख़ानदान हमेशह शराफ़त जी सियासत कई आहे ऐं लुंडे लोफर खे हमेशह असां तड़ियो आहे। उनजे ख़िलाफ़ असां असां हमेशह
लॉ एनफोर्समेंट एजेंसी ऐं पुलिस सां सहकार ताउन कंदो आहे। असां हिन नासूर खां बेज़ार आहियूं, मुंहिंजो पूरो कबीलो, मुंहिंजो पूरो ख़ानदान हिन नासूर खां बेज़ार आहे ऐं असां फुल मदद कंदासीं हुकूमत सिंध जी, रेंजर्स जी। अगरि जिते बि असांखे का निशानदेही थींदी असां हुननि खे निशानदेही करे उन्हनि जा घर ॾेखारींदासीं, उन्हनि जा ठिकाना ॿुधाईंदासीं ताकी आसानी सां उन्हनि खे एक्सेस थिए, उन्हनि ते ऑपरेशन थिए ऐं हिन नासूर खां जान छुटे। ऐं मां पुरुमीद आहियां इनशाअल्लाह असां जंहिं तरीक़े सां हिन कम खे हाणे वरितो आहे असां तेसीं ताईं सुख जो साह न वठंदासीं जेसि ताईं हाणे इहो ऑपरेशन करे हिनखे ज़ालिमनि खे ख़ात्मो कराए हिन इलाइक़े में असां अमन बहाल कयूं ताकी हितां जा लोकल माण्हू बि उन खां आज़ार खां जान छुटे ऐं ॿिया जेके इहे कोचिस में जेके ड्राइवर ग़रीब अगवा थियनि था उन्हनि जो बि इहो जान छुटे, हिकु दफ़ो इहो नासूर ख़तमु थिए असांजे ज़िलनि मां। ठीकु आहे शबीर बिजरानी साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। अच्छा रशीद मुख़्तसरन ॿुधाइजो त पुलिस लाइ चयो सुबुह SSP ॿुधाए रहियो, पुलिस चई रही त हू कचे में ऑपरेशन तरफ़ वञी रहिया आहिनि, त पुलिस हिन वक़्त ताईं कहिड़ी प्लानिंग ठाहे सघी आहे ऑपरेशन जी? रिवायती अंदाज़ में कचे जे इलाइक़े में उन जो ऑपरेशन त हलंदड़ आहे। पुलिस जो चवणु आहे त जेके दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता आहिनि उन्हनि खे असां मुकमल सील करे छॾियो आहे ऐं कचे जे इलाइक़े में ॾुहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन बि हलंदड़ आहे। पर ॾुहारियुनि वटि जदीद हथियारनि सबबि कचे में जेको ऑपरेशन थियणु खपे उहो ऑपरेशन ओड़े अंदाज़ सां न थी सघियो आहे। रेंजर्स भी गुज़रियल 4 महीननि खां हिते मौजूदु आहे पर रेंजर्स भी खे बि अहिड़ी का कामयाबी न मिली सघी आहे। ऐं जेसीं ताईं असांजो अमन अमान या ॾुहारी ख़ात्मो न थींदो उन्हनि जो, जेसीं ताईं असांजा जेके असांजो ई क़बाइली निज़ाम आहे हिते असांजा वॾेरा आहिनि जेके MP अमीर शबीर अली ख़ान बहितरीन इफेक्ट वठी रहियो आहे। ईअं जेके कनकोट जा असांजा MP आहिनि सरदार आबिद ख़ान सुंदराणी, कश्मीर जो सरदार सलीम जान ख़ान मज़ारी, सभु अगरि गॾिजी करे पुलिस जो साथ ॾींदा ऐं ऑपरेशन जी हौसला अफ़ज़ाई कंदा त इंशाअल्लाह असांजे अमन अमान जेको कश्मीर ज़िले जो आहे बहाल थींदो। पुलिस त ऑपरेशन करे थी पर जदीद हथियार न हुजण सबबि उहे कामयाब नथा। बिल्कुलु रशीद, जदीद हथियार न आहिनि उनजे करे पुलिस कामयाब नथी थी सघे। साहिल जदीद हथियारनि जी बि ॻाल्हि कई थी वञे, मुख़्तसरन ॿुधाइजो त तव्हां सियासतदाननि जी असांजनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी त वॾो ऑपरेशन थियण तरफ़ वञे थो, त छा ई वॾो ऑपरेशन थिए त धाड़ियल एतिरा घणा न आहिनि, ख़तम थी सघनि था? धाड़ियलनि जा टोला जेकॾहिं आहिनि सभी वधि में वधि 200 खां 250 धाड़ियल थींदा ऐं हाणे बि हज़ारे जे तादाद में पुलिस बि मौजूदु आहे। रेंजर्स जो बि ऑपरेशन हले पियो पर उहो नतीजो न ॾेई सघियो आहे। हाणे बि दावो कयूं पियो वञनि त वॾो ऑपरेशन थींदो, पर हथियार जी असीं ॻाल्हि कंदासीं त SSP अनवर खेतरान जेके घोटकी जा SSP आहिनि उन IGP खे लिखियो त जेके धाड़ियलनि वटि हथियार आहिनि उहे मिलिट्री ग्रेड जा हथियार जंगी हथियार आहिनि जेके असांखे हिट कनि था, असांजे बख्तरबंद गाॾियुनि खे हिट कनि था। माना बख्तरबंद गाॾियुनि में बि असां वाक़िया रिपोर्ट कया आहिनि त DSP समेत SSP समेत केतिरा ई माण्हू शहीद थिया आहिनि। सखर ऐं लाड़काणे रीजन में 16 खां मथे जेके DSP SSP उहे शहीद थी चुका आहिनि। त चवण जो मक़सदु इहो त नफ़री बि हुजे, रेंजर्स बि हुजे, पुलिस बि हुजे, पर उन सां गॾोगॾु हथियार जल्दी हुजण लाज़मी आहे जीअं उन्हनि सां उहो मुक़ाबिलो थी सघे। ऐं ॿियो इहो आहे त जेके ऑपरेशन थियनि था ऑपरेशन जा अॻुवाटी धाड़ियलनि वटि इतला मिली था वञनि, पोइ उहे जेके ऑपरेशन थियणो हूंदो आहे टारगेटेड ऑपरेशन, उहा जॻह छॾे उहे वरी ॿियनि हलिया था वञनि। इन में मालूम थिए थो त पर पुलिस जा जेके फोर्सिस आहिनि उन्हनि में शामिल कारो वेठियूं बि आहिनि जेके अॻुवाटी उन्हनि खे इतला ॾियनि थियूं। पुलिस में बि सफ़ाई करणो पवंदो त धाड़ियलनि जे ख़ात्मे जे लाइ बिल्कुलु धाड़ियलनि सिर्फ़ु अॻुवा कंहिंखे था कनि, आम मज़दूर खे, बोरियत खे। बोरियत वटि छा हूंदो उहो भोग ॾींदो, हिकु मज़दूर वटि छा हूंदो जो उहो भोग ॾींदा, गोलियूं हणी हुन जा वीडियो जेके वासनि ताईं पहुचाया वञनि था वीडियो वायरल थी वञे धाड़ियलनि जो जेके पुलिस खे आर्मी खे हरियाणा धमकी ॾियनि था असांजो कुझु नथा करे। बिल्कुलु साहिल सही था चओ, रिट खे चैलेंज कनि था, ग़रीब मिसकिन हारी मज़दूर खे अगवा कनि था, तशद्दुद कनि था, इंतहाई ख़तरनाक सूरत हाल आहे। वॾी महिरबानी साहिल जोगी तव्हांजी, ज़ाहिद नून, रशीद सुमरो, हाजी जावेद मेमन साहब तव्हांजी महिरबानी। जॾहिं त नाज़िर तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी MNA शबीर बिजराणी पीपल्स पार्टी जा MNA आहिनि, पीपल्स पार्टी जा MNA शहरयार ख़ान महर
पीपल्स पार्टी जा MP इम्तियाज़ शेख इन्हनि जी सदन चवणु आहे त हिन वक़्तु वॾे वज़ीर वटि होम मिनिस्टर वटि हिकु वॾो इजलास थियो आहे, गॾिजाणी थी आहे, जंहिंमें फ़ैसिलो कयो आहे त हिकु वॾो जदीद क़िस्म जो ऑपरेशन कयो वेंदो धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु। उन में पुलिस खे जदीद हथियार बि ॾिना वेंदा। उन जे हवाले सां शबीर बिजरानी साहिबु इहा बि असांखे डेट्स ॿुधायूं आहिनि त 23 मार्च ते कश्मीर में गॾिजाणी आहे, 24 मार्च ते सखर में गॾिजाणी थींदी। उन गॾिजाणी में होम मिनिस्टर, IG सिंध ऐं ॿिया अमलदार उन में शरीक हूंदा, जंहिंमें लाइ अमल जोड़ियो वेंदो, प्लानिंग ठाही वेंदी त जेके धाड़ेल आहिनि उन्हनि खे नस्तो नाबूद कीअं कजे, ऑपरेशन कीअं शुरू कजे। इंतिहाई अहम मामिलो आहे, सॼी सिंध जो मामिलो आहे, आवाम परेशान आहे, धाड़ेल पंहिंजूं कार्रवायूं कनि था, माण्हू अगवा कनि था, 40 खां वधीक माण्हू हिन वक़्तु बि अगवा थियल आहिनि। वाक़ई बि हिन मामले खे सीरियस वरितो वञे, इंतिहाई सीरियस वरितो वञे त जीअं जेके शहरी आहिनि इन्हनि ख़ासि तौरु इन्हनि ज़िलनि घोटकी, शिकारपुर, कंदकोट, कश्मीर, जैकवाबाद इन्हनि जो सुख जो साह खणी सघनि। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।